Subscribe to our channel, Sin TV News, and press the bell icon for the latest updates. तालीम खाते लाइ 200 अरब रुपया बजट होने बावजूद सिंध जे हज़ारे स्कूलनि में फर्नीचर, पाणी, वॉशरूम समेत ॿियूं बुनियादी सहूलियतूं मौजूद न आहिनि। स्कूल एजुकेशन खाते जे मातहत मॉनिटरिंग एंड एवोल्यूशन सेल जी ताज़ी रिपोर्ट सिंध जे हुक्मराननि जी कारकर्दगी जी पत वाइखी करे थी, पर रिपोर्ट तहत मनसूबाबंदी जोड़े संजीदगी सां कमु करण बदिरां दावाउनि जो सिलसिलो जारी रखियो वञे थो। हूअं त सिंध में हज़ारे स्कूल बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहिनि, पर नसीराबाद शहर में गुतियल आबादी रखंदड़ नूनारी पाड़े जो बॉइज़ प्राइमरी स्कूल में 1100 ताईं शागिर्द हुजण बावजूदि उस्तादनि जी खोट ऐं फर्नीचर, वॉशरूम समेत ॿियूं बुनियादी सहूलियतूं बि मौजूदु न आहिनि, जंहिं सबबि सभई शागिर्दनि जी तइलीम मुतासिर थी रही आहे। शागिर्दनि जे वालिदेन जो चवणु हो त जीअं आउं त हिन इदारे जो HM आहियां, अनेक मसइला आहिनि हिन स्कूल सां। मथे हिते तक़रीबन लिखत मोकिलिया आहिनि लेटर वग़ैरह दरख़्वास्तूं, पर को तदारक कोन थियो आहे। असां इंतिहाई तकलीफ़ में आहियूं। हेॾे सुठा त केतिरा ॿार आहिनि, हेॾी सारी बिल्डिंग आहे, पर सहूलियतूं कोन आहिनि। हिते पाणी सहूलियत कोन्हे, पाणी किथां ॿाहिरूं भरे था अचूं। कूलर जो सिस्टम कोन्हे, सिस्टम त कूलर कीअं भराए ॿारनि ताईं पहुचायूं। हीअ 14 वारी जेका हिनमहिल आहे, तव्हांखे कैमरा वारो ॾेखारींदो त मुकमल थियण में 4 साल गुज़री आहिनि, त बि अणपूरी हिनमहिल ताईं। ॿार हाईवे ते ॿार निकिरी थो वञे, 14 वारी न आहे त लाज़मी गेट न आहे, गेट न हूंदो त ॿारु हली वेंदो ॿाहिरि। असां ॿार खे कंट्रोल कीअं करे सघूं? 4 सालनि खां हिनमहिल ताईं असांखे 14 वारी अणपूरी लॻी पई आहे। 1100 ॿार आहिनि, उन्हनि जे लाइ वॉशरूम खपनि। 2 वॉशरूम आहिनि जेके असां पंहिंजे तहत पाण ठाहिराए SMC मां, उहे बि अणपूरा थी विया आहिनि। हाणे 1100 ॿार, 2 वॉशरूम, छा नियाणियूं आहिनि, 2 लेडीज़ टीचर सां वॾा आहिनि, उन्हनि खे तकलीफ़ आहे। हीअ बिल्डिंग ठही आहे, हिनखे टाइम पूरो थियो आहे, हिनमहिल ते कमु पूरो न थियो आहे। हिनजो मार्बल खे रगड़े रहियल आहे, वॉशरूम रहियल आहिनि, कलर रहियल आहे, बिजली लॻाए ॾेई आहियां सिर्फ़ु पख। हाणे बिजली असां वटि आहे कोन, तक़रीबन बिजली कलाक हलंदी आहे त 5 कलाक न हूंदी आहे। असां हाणे हिकु क्लास में 100 ॿार वेठा आहिनि। असां 1100 इनरोलमेंट जे हिसाब सां असांखे 35 उस्ताद हुअणु खपनि, जेके असां हिनमहिल 20 उस्ताद कमु करे आहियूं। तमामु इंतिहाई खोट आहे, 5-6 क्लास अञा फारिग पिया आहिनि। हाणे हाईवे ते स्कूल हुजे, हेॾो इदारो हुजे ऐं उस्ताद न हुजनि त मुक़ाम आहिनि गवर्नमेंट लाइ। पाणी जो खोट आहे, ॾिसो था त हे बाग़ीचो सां लॻो पियो आहे। हाणे इहे पंहिंजी तरह पाण करायो आहे। हाणे इन लाइ कोन्हे को स्वीपर, कोन्हे सफ़ाई वारो, या को हिन जे लाइ को बाग़ संभालण लाइ को माली कोन्हे। इहे शयूं तमामु आहिनि, असांखे खोट आहे। त असांजे हिन इदारे में तमामु बहितरीनु नमूने सां पढ़ाई हले पई, पर उस्तादनि जी खोट जे करे कुझु टाइम खां वठी तमामु वॾो डिस्टर्ब थी आहियूं। कंपाउंड वाल कान्हे स्कूल खे, ॿारनि खे ॿाहिरि रोड ते छॾण जे मालिक छॾण था अचनि जेॾी महिल, त पहिरियां इहा ॻाल्हि था कनि त साईं हीउ रोड हले थो पियो, असांजे ॿारनि जो छा थींदो? हाणे असां हुनजी ॻाल्हि वांगुरु त वाक़ा करणु मूं बसि ॿुधणु कमु बरोच जो। सो मुंहिंजे ॻाल्हि में बरोच या कन बंदि आहिनि, बरोच ॿुधे ई कोन थो। त असां सां केॾी वेदना। हीअ वेचारियूं नियाणियूं पढ़नि थियूं पियूं स्कूल में, नियाणियुनि खे वॾी तकलीफ़ आहे वॉशरूमनि जी, जेके पाड़े जे घरनि में थियूं वञनि, पाड़े जे घरनि में थी वञनि। ख़बर न आहे त अॼुकल्ह ॾिसो था कहिड़ो दौरु पियो थो हले, नियाणी स्कूल खां ॿाहिरि थी निकिरे त असांजो साहु टंग थी थो पए। त ख़ुदा वरी इहा ख़ैरियत सां अचे स्कूल में, पटेवाले खे ॿाहिरि बीहारे छॾियूं था रोड ते त बाबा ॿारनि जो ख़्यालु कर। हाणे असां कयूं त कयूं छा साईं? कहिड़े पासे ध्यानु ॾियूं? गवर्नमेंट खे अर्ज़ु करे करे थकिजी पिया आहियूं। त महिरबानी कयो हिन इदारे ते, हिन तालीम इदारे ते, तालीम ते ख़ासि करे हिन मासूम ॿारनि ते। हीअ ॿारड़ा सभु ॾिसो था, हाणे बिजली वई हली।
असांजे स्कूल में पाणी जी खोट आहे, फर्नीचर जी खोट आहे ऐं असांजे स्कूल में वॉशरूम्स बि कान्हनि के। ऐं जेॾी महिल बिजली वञे थी त असांखे एॾी त गर्मी थी थिए जो असां पढ़ी नथा सघूं। असांखे सोलर हणाए वञनि, महिरबानी करे असांखे सोलर हणाए ॾियो ऐं असां पोइ सही तरह पढ़ाई करे महिनत करे असां पोइ सुठी तरह पढ़ी कयूं। जीअं त असांखे पाणी खोट आहे, बिजली खोट आहे, बिजली थी वञे त पोइ कीअं पढ़ूं। असां गर्मी में ॿार नंढड़ा आहे जेके ॾिसो था तव्हां, उन्हनि खे सफ़ा तमामु गर्मी थी थिए। इहो पाणी तमामु घणी खोट आहे, फर्नीचर इहो जेको आहे उहो बि हाणे वञे असांजे क्लास इहो स्कूल में। ऐं पाणी तमामु घणी खोट आहे, उहो पाणी बि ऐं सोलर ऐं ॿियो कुझु माना जेको बि आहे वॉशरूम बि खोट आहे, उहे बि हाणे वञनि। ॾिसो था तव्हां चनामला स्कूल आहे असांजो शहर जो तक़रीबन एराज़ी जे हिसाब सां तक़रीबन वॾे में वॾो स्कूल हे ई आहे ऐं 1100 तक़रीबन शागिर्द आहिनि। त इन में वॉशरूम जी ॾाढी खोट आहे। असां वटि 2 वॉशरूम आहिनि कुल, उहे पंहिंजी मदद पाण ठाहिराया आहिनि। उन जी खोट आहे। कंपाउंड वाल कोन्हे, इंडस हाईवे जे रोड जे मथां आहे स्कूल। हे बिल्डिंग ॾिसो था नई ठही पई आहे, कलर रहिया पिया आहिनि, मार्बल रही पई आहे, इलेक्ट्रिसिटी जो कमु रहियो पियो आहे। इलेक्ट्रिसिटीअ लाइ बि चयोसीं न हणो, असांखे सोलर प्लेटूं हणाए त बि न हणी ॾिनऊं। पर बहरहाल असांजी वॾी खोट आहे, उस्तादनि जी खोट आहे। 1100 शागिर्द आहिनि त उन्हनि जे लाइ उस्ताद खपनि, उहे उस्ताद बि कोन्हनि। महिरबानी करे असां गवर्नमेंट खे इल्तिजा था कयूं असांजी ज़रूरतूं पूरियूं कयूं वञनि ऐं जीअं तालीम बहितर थी सघे। हुकूमत पारां ऐलानियल तालीमी एमरजेंसी जी साख हिते वाक़ई थिए थी त तालीमी एमरजेंसी त लागू कई वई आहे, पर उन ते अमल केतिरो थियल आहे। हुकूमत वक़्त खे घुरिजे त पंहिंजे कयल ऐलान ते अमल कंदे सिंध जे समूरनि स्कूलनि समेत हिन स्कूल खे बि बुनियादी सहूलियतूं ॾिनियूं वञनि, जीअं हितां जा मासूम ॿारड़ा सही नमूने तालीम पढ़ाए सघनि ऐं उस्ताद सही नमूने पढ़ाए सघनि। कैमरामैन सजाद कलोड़ो सां गॾु अल्लाह बख्श कुरैशी, सिंध TV न्यूज़, नसीराबाद।